मां बिला देर दावत खिताब नींदुस हजरत मौलाना तस्वीर असलाफ आलिमी बा अमल ए शहीद बिरादर मोहतरम शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो हजरत मौलाना सई मसूद अहमद सुमरो साहब दामत बरकातुहुल आली। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम। हाणे मां चवंदुसि राशिद की सूरत में, तव्हां चवंदो खालिद जिंदा है। राशिद की सूरत में, राशिद की सूरत में, नासिर की सूरत में, नासिर की सूरत में, साईं मसूद की सूरत में, जमीयत की सूरत में। नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन जाहद फ़इन्नमा युजाहिदु लिनफ्सिही इन्नल्लाह लगनिय्युन अनिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। वाइस तमाम घणो थी वियो आहे। रात काफ़ी गुज़री चुकी है। सुबह जो नमाज से तव्हां सभिनी खे इंशाअल्लाह अल्लाह जी मदद सां उथणो आहे, इन करे वाइस मुख़्तसर थींदो। पहिरियों दुआ घुरूं। दुआ जा वॾा आदाब आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अद्दुआ मुख़ुल इबादह, अद्दुआ हुवल इबादह। दुआ इबादतुनि जो मग़ज़ आहे, दुआ इबादतुनि जो रूह आहे। फरमायूं इन दुआ यरुद्दुल क़ज़ा। दुआ जे करे इंसान बुरी तक़दीर खां बची वेंदो आहे। दुआ जो हिकिड़ो ख़ासि अदब तवजो सां ॿुधो। हदीस पाक में ईंदो आहे त गाफ़िल दिल वारे जी दुआ अल्लाह क़बूल नाहे कंदो। गाफ़िल दिल जी निशानी इहा आहे त दुआ में हेॾे होॾे तके, हुनखे ॾिसे, हुनजो मुंहुं ॾिसे, होॾे। इहा गफ़लत जी निशानी आहे। तव्हां सभिनी दोस्तनि खे मां इंतिहाई अदब सां अर्ज़ु थो कयां त असां सभु अॻिते सुरी अचो। अल्लाह पाक खे पंहिंजी तलब ॾेखारियो। क़ुर जे तरफ़ सुरो, हे क़ुर करीम आहे। सभु पंहिंजे रब पाक खे राज़ी करण जी नियत सां अॻिते सुरी अचो। ऐं नौजवान सभु अतहिया जी शक्ल में वेहो। या रब्बी लकल हम्द कमा यंबगी लिजलालि वजहिक व अज़ीम सुल्तानिक। अल्लाहुम्मा ला नुहसी सनान अलैक अंत कमा असनैत अला नफ्सिक। अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द हम्दन दाइमन व दवामिक व खालिदन व खुलूदिक व लकल हम्द हम्दन ला मुंतहा लहू दून मशियतिक व लकल हम्द हम्दन ला युरीदु काइलुहु इल्ला रिज़ाक। अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लुहु व लकश शुक्र कुल्लुहु बियदिकल मुल्कु कुल्लुहु नसलुकल खैर कुल्लह। अल्लाहुम्मा लकल हम्दु इंद कुल्लि तरफ़त ऐनिन व तनफ़्फ़ुस नफ़्सिन व आदाद रमलिन व अक़्तार बहरिन व हत्ता तरज़ा व बादर रिदा। अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फ़ी मुबारकन अलैहि कमा युहिब्बु रब्बुना व यर्ज़ा। अल्लाहुम्मा लकल हम्दु इंद कुल्लि तरफ़त ऐनिन व तनफ़्फ़ुस नफ़्सिन व आदाद रमलिन व अक़्तार बहरिन व हत्ता तरज़ा व बादर रिदा। अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फ़ीह मुबारकन अलैहि कमा युहिब्बु रब्बुना व यर्ज़ा। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी, अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी, अस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि। या अल्लाह करीम असां तव्हांजा आजिज़ मिस्कीन बान्हा, कमज़ोर बान्हा, गुनहगार बान्हा, ऐबदार बान्हा, सिहकार बान्हा, पंहिंजे गुनाहनि जो एतराफ़ कंदे या अल्लाह तव्हांजे रज़ा जे तलब में हिन मस्जिद शरीफ़ में अध रात जो वेठा आहियूं। ए अल्लाह तव्हां करीम आहियो, तव्हां सख़ी आहियो। दुनिया जे कंहिं सख़ी जे दर ते को अध रात ताईं वेहे त दुनिया जो सख़ी उन जा झोल भरे छॾींदो। ए दुनिया जे सख़िन खे नवाज़ण वारा अल्लाह, ए सख़िन खे सखावत जो मादो ॾियण वारा अल्लाह, ए सख़िन सां मोहब्बत करण वारा अल्लाह। इन्नमा सदक़ातु लिल फ़ुक़रा। तव्हां क़ुरान करीम में फ़रमायो आहे त फ़क़ीरनि खे सदका ॾियो।
या अल्लाह असां भी तव्हांजे दर जा फ़क़ीर आहियूं। या अल्लाह असां सदको था घुरूं, सदके में असांजा गुनाह माफ़ फरमायो, सदके में असांखे पंहिंजी मुहब्बत नसीब फरमायो, सदके में असांजी ही हाज़िरी पंहिंजे रहमत सां क़बूल फरमायो। या अल्लाह अन करीब हे रूह इन जिस्म मां निकिरण वारो आहे, हज़ारनि सालनि जो सफ़र आहे, पर करीम रब असां गाफ़िल आहियूं, दुआ घुराइण वारो भी गाफ़िल आहे। हे अल्लाह तव्हां असांखे गफ़लत जे निंड मां बेदारी नसीब फरमायो। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। न गुनाहन को बचण जी ताक़त आहे, न नेकी करण जी तौफ़ीक़ आहे, इल्ला बिल्लाह, तव्हांजे मदद खां बग़ैर। अल्लाह पेशाब जे क़तरे मां, मिम्मा महीन ज़लील क़तरे मां तव्हां असांखे अशरफुल मख़लूक़ात बणायो। हे बेऐब ज़ात, तव्हां अखियूं न ॾियो हां असां अंधा हुजूं हां, तव्हां ज़बान न ॾियो हां असां गूंगा हुजूं हां, अल्लाह तव्हां कुल न ॾियो हां असां पागल हुजूं हां, अल्लाह तव्हां औलाद न ॾियो हां असांजे घर वेरान हुजनि हां, अल्लाह तव्हां ईमान न ॾियो हां शायदि राम राम कयूं हां। ए करीम रब, ए अज़ीम अल्लाह, ए मेहरबान आका, असां तव्हांखे था घुरूं ऐं तव्हांजो हबीब था घुरूं, ऐं क़ुरान था घुरूं ऐं तव्हांजी रज़ा था घुरूं। ए अल्लाह तव्हां दुआ खे पसंदि कंदा आहियो। या अल्लाह तव्हांजे हबीब फरमायो आहे, अद्दुआ मुख़ुल इबाद, अद्दुआ हुवल इबाद, दुआ इबादतुनि जो मग़ज़ा, दुआ इबादतुनि जो रूह आहे। हे अल्लाह असांजी दुआ खे इबादत बणायो। हे अल्लाह दुनिया जो दोस्त सां कचहरी कंदे थकंदो न आहे। हे अल्लाह तव्हां क़ुरान करीम में फरमायो आहे, वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। मुंहिंजा प्यारा बाना कामिल ईमान वारा उहे आहिनि जिन जूं दिलियूं मुंहिंजे मुहब्बत सां भरियल आहिनि। हे अल्लाह असांखे पंहिंजी मुनाजात जी लज़्ज़त नसीब फरमायो। हे अल्लाह पंहिंजो दीदार जो शौक़ु नसीब फरमायो। हे अल्लाह आख़िरत जे लाइ सही माना में तैयारी जी तौफ़ीक़ नसीब फरमायो। रात जे वॻड़े में हे अल्लाह रजुलन ज़कर अल्लाह ख़ालियन फ़फ़ादत ऐनाह, उहो शख़्स जेको तन्हाई में अल्लाह अल्लाह थो करे ऐं उन जूं अखियूं टिमी थियूं पवनि। हे अल्लाह असांखे पंहिंजी मुहब्बत नसीब फरमायो, गुनाहनि ते पिशेमानी नसीब फरमायो। हे अल्लाह असां फ़ानी आहियूं, हे अल्लाह असां आरज़ी आहियूं, हे अल्लाह तव्हां बाक़ी आहियो, हे अल्लाह तव्हां हमेशह जे लाइ आहियो। हे अल्लाह जॾहिं तव्हांजी रहमत जोश में ईंदी आहे, बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह, अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह, जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह के चोर आहिनि, के मल आहिनि, के शराबी आहिनि। या अल्लाह तव्हां खे शराब मुहब्बत प्यारे पंहिंजी विलायत नसीब फरमाईंदा हो। हे अल्लाह असां बि तव्हां को तव्हांजे मुहब्बत जो मशरूब था घुरूं। हे अल्लाह तव्हांजी दीदार जो शौक़ु था घुरूं। दुनिया जे हुस्न जो आशिक़ दुनिया जो हुस्न ॾिसी चरियो थो थी पए। ए हसीननि खे हुस्न ॾियण वारा अल्लाह पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जो हिकिड़ो जलवो असां गुनहगारनि खे बि नसीब फरमायो। असांजे दिलनि मां हसद निकिरी वञे, गुनाहनि जी कट निकिरी वञे। हे अल्लाह दुनिया जो हिर्स निकिरी वञे। हे अल्लाह गफ़लत ख़त्म थी वञे। हे अल्लाह जॾहिं अम्मा नाराज़ थी वेंदी आहे, बच्चो परचाईंदो आहे, अम्मा नेठि राज़ी थी पवंदी आहे। हे अल्लाह अम्मा पंहिंजे गंदे ॿार सां नफ़रत न आहे कंदी, उनखे गुस्ल कराईंदी आहे, उनजा कपिड़ा तब्दील कंदी आहे, उनखे ख़ुशबू हणंदी आहे। हे अल्लाह तव्हांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, दुनिया में जेतिरी बि शफ़क़तूं अबे अम्मा के आहिनि, इहो अल्लाह जे रहमत जो हिकिड़ो हिसो आहिनि। 99 हिस्सा रहमत जा रब करीम पाण वटि रखिया आहिनि। ए अल्लाह, ए अल्लाह, ए अल्लाह तव्हांजी रहमत ला महदूद आहे। ए अल्लाह तव्हांजे लुत्फ़ ऐं प्यार ला महदूद आहे। तव्हां असां सां प्यार न कयो हां। हे अल्लाह तव्हांजे घर में दाख़िल न थी सघो हां। दुनिया जो दुस्तूर आहे, जेको नाराज़ थींदो आहे उनजे दर ते को माण्हू नाराज़गीअ सां नथो वञी सघे। ए बादशाहनि जा बादशाह, ए शहनशाह हकीकी, तव्हां नाराज़ हुजो हां त तव्हांजो दर कीअं टपी अचूं हां। हे अल्लाह तव्हां असां सां प्यार कयो आहे, तॾहिं त असां मुवहिद आहियूं, तॾहिं त असां निमाज़ी आहियूं, तॾहिं त असां तव्हांजे रज़ा में अल्लाह कंद झुकाए वेठा आहियूं। इलाही तेरे महबूबू की शबाहत लेके आए हैं,
हकीकत इसको तू कर दे। हम तो सूरत लेके आए हैं, मन तशब्बह बिकौमिन फहुव मिनहुम। तहांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको जंहिं क़ौम जी ज़ाहिर मुशाबिहत बणाए इख़लास सां, अल्लाह उन जो अंदर भी उन्हनि जहिड़ो करे छॾींदो आहे। अल्लाह जैसा तव्हांजे प्यारनि जी मुशाबिहत कई आहे, कद झुकाए अल्लाह तव्हांजे घर में सिर्फ़ तव्हांखे राज़ी करण जी नियत सां अल्लाह वेठा आहियो। करीब कब्र में सुता पिया हूंदासीं, अल्लाह उन वधी पारत थी। अल्लाह असां तौबा था कयूं, असांजी तौबा क़बूल फरमायो। हे अल्लाह, इदा अक़ररत आयुन अहल दुनिया मिन दुनियाहुम फ़अक़रिर उयूनना मिन इबादतिक। हे अल्लाह, जॾहिं काफ़रनि जूं अखियूं दुनिया जे असबाब मों ठारे, ज़ालिन जूं अखियूं ज़िना मों ठारे, अल्लाह असांजूं अखियूं पंहिंजी इबादत मों ठार। हे अल्लाह, एसी जो मज़ो तूं ॾिनो, लज़ीज़ खाधा तूं ॾिना, हे अल्लाह बच्चनि जा मज़ा बि तूं ॾिना। हे अल्लाह, हाणे असां तोखां तुंहिंजे ज़िक्र जो मज़ो था घुरूं, सजदे जो मज़ो था घुरूं, तन्हाई में कद झुकाए तड़पण जो मज़ो था घुरूं। हे अल्लाह, असांखे पंहिंजे ज़िक्र जो मज़ो नसीब फरमा। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब। हे अल्लाह, ज़िक्र जो इत्मीनान नसीब फरमा। हे अल्लाह, तव्हांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरफात में 4 कलाक दुआ घुरी। हे अल्लाह, हिकु दफ़ो अहिड़ी दुआ नसीब कर, इन्न दुआ यरुद्दुल क़ज़ा, जो सॼी तक़दीर तब्दील थी वञे, असांजे दिल जो रुख़ तव्हांजे रज़ा जे तरफ़ सुरी वञे। हे अल्लाह, अल्लाहुम्मा तहिर क़ुलूबना अन ग़ैरिक व नव्विर क़ुलूबना बिनूरि मारिफ़तिक। हे अल्लाह, सॼे दिलनि खे ग़ुस्ल करा। हे अल्लाह, सॼो जिस्म धोई तव्हांजी तौफ़ीक़ सां तव्हांजे अॻियां वेठा आहियूं। इलाही ज़ाहिरे मां बदस्ते बा शुस्तेम तमाम बातिने मां बदस्ते तू तूरा बिशो। हे अल्लाह, सॼो ज़ाहिर तव्हां असांजे इख़्तियार में ॾिनो आहे। रोज़ानो धोई तव्हांजे अॻियां वेहूं था, झुकूं था, पर अल्लाह सॼे दिल खे ग़ुस्ल केरु कराए सघंदो? हे अल्लाह, सॼे दिल खे बि ग़ुस्ल तौबा करा। हे अल्लाह, सॼे दिल खे बि वुदूए तौबा करा। हे अल्लाह, सॼे दिलनि खे धो। हे अल्लाह, लिबास तक़वा ज़ालिक ख़ैर। हे अल्लाह, सतारी कर्ज सतारा ओ गाड़ी आया। हे अल्लाह, लिबास तक़वा पारा। हे अल्लाह, तुझी मोहब्बत का बग़ैर असांजी ज़िंदगी अधूरी है, असांजो निमाज़ूं ख़ाली। हे अल्लाह, ज़िंदगी जो मज़ो ना है तव्हांजी रज़ा को बग़ैर, तव्हांजी मोहब्बत को बग़ैर। ए करीम रब, तुझे हबीब जी दुआ है, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका ऐनैन हत्तालतैन तस्क़ियानिल क़ल्ब बिज़ुरूफ़िद दमा। ए रब्बा, तुझे हबीब जी दुआ है तो मां अहिड़ियूं अखियूं थो घुरां जेके ज़्यादा टिमन, जेके दिल खे आबाद कन। हे अल्लाह, हे लखे एकड़ तू आसमाननि मां पानी वसाए आबाद तो करे। हे अल्लाह, ईमानी वड़ हिन दिल में लगल आहे। हे अल्लाह, मुख़्तसर ज़मीन आहे जंहिंमें ईमानी वड़ लगल आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हे अल्लाह, असांजे अखियुनि में पेशेमानी जा ॻोढ़ा ॾे। हे अल्लाह, हिन नंढड़ी ज़मीन खे आबादी कर। हे अल्लाह, जीअं असां नेक अमल ॿाहिरि फुटी निकिरनि। हे अल्लाह, हे अल्लाह, अॼु असां अबे अम्मा जा नाफ़रमान वेठा आहियूं। अॼु असांजूं अखियूं पलीत आहिनि। यअलमु ख़ाइनतल अयुन व मा तुख़फ़ी सुदूर। तू क़ुरान करीम में फरमायो आहे, मां तव्हांजी अखियुनि जी ख़यानत खे ॼाणा थो, ऐं ख़यानत खां पोइ जेके शक्लूं हराम तव्हांजे दिलनि में वञनि थियूं, मां शक्लुनि खे बि ॼाणा थो। हे अल्लाह, असांजे दिलनि खे ग़ैर खां पाक कर, असांजी निगाहुनि खे पाक कर। हे अल्लाह, असांजो ज़ाहिर नेक आहे, पर असां अंदर में नेक न थी सघियासीं, तुझे इबादत जो हक़ अदा न करे सघियासीं। हे अल्लाह, तुझे मुनाजात जो हक़ अदा न करे सघियासीं। हे अल्लाह, अव्वलुल इल्म युरफ़ा मिन हादिल उम्मल ख़ुशू। तुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे वेझो या अल्लाह, पहिरियों इल्म जेको निकिरी वेंदो वो निमाज़नि मां ध्यानु निकिरी वेंदो। जामे मस्जिद हूंदी पर हिकु बि ध्यान वारो निमाज़ी न हूंदो। हे अल्लाह, तुझे इबादत जो हक़ अदा न करे सघियासीं। हे अल्लाह, तुझे ज़िक्र जो हक़ अदा न करे सघियासीं। हे अल्लाह, तुझे बंदगी जो हक़ अदा न करे सघियासीं। हे अल्लाह, तौबा था घुरो। हे अल्लाह, के त के अशे ॾाढ़ी वारा, के त के तहज्जुद गुज़ार, के त मासूम ॿार आहिनि। हे अल्लाह, भेड़ वठी आयो।
प्यासा चाहे जैसे आब सर्द को, तेरी प्यास इससे भी बढ़ के हमको हो। प्यासा चाहे जैसे आब सर्द को, तेरी प्यास इससे भी बढ़ के हमको हो। हर तमन्ना दिल से रुखसत हो गई, अब तो आजा अब तो खलवत हो गई। गर्च में बदकारो नालायक हूँ ए शाहे जहां, पर तेरे दर को बताब छोड़ के जाऊं कहाँ। कौन है तेरे सिवा मुझ बेनिवा के वास्ते, हद से अब तर हो गया है हाल मुझ नाशाद का। कर मेरी इमदाद अल्लाह, वक्त है इमदाद का। ए अल्लाह सजी दुआ के कबूल फरमायो। अल्लाह बारिक लना फी रजब व शाबान व बल्लिगना रमज़ान। अल्लाह रमज़ान जो सब बरकतू नसीब फरमायो, हज बैतुल्लाह नसीब फरमायो, रोज़े रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जैसा सभनी की ज़ियारत नसीब फरमायो। ए अल्लाह नमाज़ जी हकीकत नसीब फरमायो। ए अल्लाह उलमाए किराम जो शहादतूँ मेहनतूँ तकरीरूँ वाइज़ तबलीगूँ तदरीसूँ, ए अल्लाह ज़ाकिरीन जो ज़िक्र मुजाहिदीन जो जिहाद अहले तबलीग जी तबलीग तमाम दीनी मेहनतूँ जेके इखलास जे बुनियादन ते थी रहियूं आहिनि सभु क़बूल फरमायो। ए अल्लाह सां सभिनी खे नेकी जे कम में मुआविन बणायो। ए अल्लाह सां सभिनी खे बग़ैर पंहिंजे विलायत जे ख़ुसूसी ताल्लुक़ जे मौत न ॾिजो। अॼु खां पोइ असां सभिनी खे तन्हाई में जंहिं बिस्तरे ते असांजो जनाज़ो घर मां निकिरंदो, जंहिं खटोले ते असांजो जनाज़ो घर मां निकिरंदो, असां सभिनी खे अॼु खां रोज़ानो कद झुकाए पंहिंजी यादि ऐं पंहिंजे ज़िक्र इस्तग़फ़ार में विहण जी तौफ़ीक़ नसीब फरमायो। क़ुरान करीम जूं दुआऊं, हदीस पाक जूं दुआऊं, नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि सालिहनि औलिया उलमा जूं दुआऊं सभु पंहिंजे अस्माए हुस्ना जे सदके हिन अहले मजलिस जे हक़ में असांजे वालिदैन औलाद अहले शहर हज़रत सैयद मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह उन जे सिलसिले जे तमाम मुवाहिद बुज़ुर्गनि जे हक़ में पंहिंजे रहमत सां क़बूल फरमायो। मौत जे वक़्तु असां सभिनी जे ज़बान ते जारी हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वाइज़ बिल्कुलु मुख़्तसर थींदो, जिन दोस्तनि खे निंड थी अचे उन्हनि खे इजाज़त आहे, ऐं जिन खे हिमत आहे उहे अॻिते सुरी विहनि। अल्लाह पाक खे पंहिंजी तलब ॾेखारियो। मां जेकी आयत पढ़ियमि इन आयत जो तर्जुमो हे आहे, अल्लाह पाक तो फरमाए जेको माण्हू मेहनत थो करे, मुजाहिदो थो करे, मुशक्क़त थो बर्दाश्त करे, फ़इन्नमा युजाहिदु लिनफ़्सिही, इन जो पंहिंजो फ़ाइदो आहे। नमाज़ थो पढ़े, तिलावत थो करे, अब्बे अम्मा जी ख़िदमत थो करे, आमाल सालिह थो करे, इन जो पंहिंजो फ़ाइदो आहे। मां अल्लाह तव्हांजे इबादतुनि खां, सखावतुनि खां, इल्म खां, तबलीग खां बेपरवाह आहियां, बेनियाज़ आहियां। मूंखे कंहिंजे इबादत जी ज़रूरत न आहे। हदीस पाक में ईंदो आहे जेकर पूरी दुनिया जा इंसान पहिरियां पोयां सभु हिकु मैदान में बीहनि, सभु अल्लाह पाक को घुरनि, सभिनी खे अल्लाह उनजे ख़्वाहिश जे मुताबिक़ ॾे, जेतिरो घुरनि एतिरो ॾे, जेतिरो घुरनि एतिरो ॾे, जेतिरो घुरनि एतिरो ॾे। हदीस पाक में ईंदो आहे अल्लाह जा ख़ज़ाना एॾा वॾा आहिनि जो अल्लाह जे ख़ज़ाननि में एतिरी भी कमी न ईंदी जी समुंड में सुई ॿोड़े ॿाहिरि कढिजे। सुभान अल्लाह चओ न मुजाहिदनि वांगुरु, सुभान अल्लाह मुवहिदनि वांगुरु चओ न, आशिकनि वांगुरु चओ न। मोहतरम दोस्तो, इंसान में अॻिते वधण जी ख़्वाहिश आहे। हर को माण्हू चवंदो मां अॻिते वधां, मां तरक़ी कयां, मां अॻु भरो थियां, मां हिन जो मुक़ाबिलो कयां, पर रब करीम तो फरमाए फस्तबिकुल खैरात, ए मुंहिंजा बाना अॻिते वधणो अथई त नेकिन में वध, अॻिते वधणो अथई त मुंहिंजे मोहब्बत में वध, अॻिते वधणो अथई त जन्नत जे दर्जात में वध, अॻिते वधणो अथई त ज़िक्र इबादत में वध, अॻिते वधणो अथई त आमाल सालिह में वध। दुनिया जे शयुनि में केतिरो अॻिते वधंदे, केतिरो माल जमा कंदे। हदीस पाक में ईंदो आहे जेकर इंसान खे हिकु वादी सोन जी हुजे,
वादी चेबो आहे ॿिनि जबलनि जे दरमियान हेठे इलाइक़े खे चवंदो त मूंखे ॿ वादियूं हुजनि, ॿ वादियूं सोन जूं हुजनि, चवंदो त मूंखे 3 वादियूं हुजनि। हत्ता जो जेकॾहिं हिर्स जी बीमारी लगी वई त इंसान जो पेट एस ताईं न भरबो जेस ताईं कब्र जी मिट्टी उन जे वञी पेट खे न भरे। दुआ घुरो अल्लाह असांखे नेकी जो हिर्स नसीब फरमाए। हरीसुन अलैकुम अंबिया किराम हिर्स सेखारियो आहे, हिदायत जो हिर्स सेखारियो आहे, अल्लाह जे कुर्ब जो हिर्स सेखारियो आहे, कुरान जे ताल्लुक जो हिर्स। दुआ घुरो त इहो हिर्स अल्लाह नसीब फरमाए। अॼु मुंहिंजो पक्को इरादो हो पर ज़िंदगी में ॿियो साल आहे तकरीर कंदे हज़रत डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैहि जे खून जे बरकत सां दावत मिले थी। अॼु इत्तिफ़ाक़ सां मां 4 अॼु असांजे विफ़ाक़ जा इम्तिहान पूरा थिया, 4 प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी मदद सां थिया। हे 5 प्रोग्राम आहे अल्हम्दुलिल्लाह। अॼु मुंहिंजो इरादो हो त कुझु ॾींहं पहिरियों हिते जनाज़ो आयो डॉक्टर आमिर रहमतुल्लाह अलैहि जो, हितां जे वॾनि माछियुनि जो हो, हाफ़िज़ थियो, वरी अरबी पढ़ियई, सानवी आमा अथई, वरी चांडका मेडिकल कॉलेज लारकाणे में दाख़िला वरितई, वरी डॉक्टर थियो, वरी हाउस साहब कई। अल्लाह जी कुदरत 2-3 हफ़्ता भी न थिया आहिनि एक्सीडेंट में अल्लाह पाक खे प्यारो थियो। अॼु मुंहिंजो इरादो हो त हुनजे पीउ सां दुआ घुरंदुसि, उन ॾींहुं मां आयो मैयत सां गॾु पर के जलसे जे करे मां जनाज़े में शरीक न थी सघियुमि। अॼु मुंहिंजो इरादो हो त मां उन्हनि सां दुआ घुरंदुसि। नौजवान गुलाब जो गुल, अल्लाह जो कसम इहा ज़िंदगी आहे, इहा ज़िंदगी आहे। सुभान अल्लाह। अॼु इंसान काॾे रुख रखियो वेठो आहे पर पीराने पीर तो फरमाए केतरा माण्हू बाज़ार में टहक ॾींदा आहिनि हालांकि उन्हनि जो कफन मार्केट में पहुची चुको हूंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि होर असां लिखो, चाकिंग कराईंदा आहियो न, हीअ चाकिंग बि पंहिंजी दुकान ते मस्जिद में टांकी ते कराए छॾियो। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जी नसीहत आहे, कफ़ा बिल मौत वाइज़ा, नसीहत जे लाइ मौत जो ध्यानु काफ़ी आहे। जंहिंखे मौत यादि आहे इनखे के तकरीर वाइद जी ज़रूरत। तनकीदी मिजाज न रखो, मुस्बत मिजाज रखो, इस्लाह जो मिजाज रखो, गिला जो मिजाज न रखो। यो अल्लाह जे हबीब अल्लाह के पसंद ना है। मैं ॿियो दफ़ो आयो आहियां, अॻे दफ़े त आयुमि साल जी जमात जी नुसरत करण, पैदल जमात लारकाणे मां आई हिन मस्जिद में। पोइ जॾहिं मुंहिंजी अम्मा फोत थी वई त इहे ई साल वारा मूंखां दुआ घुरण आया हा। पोइ 2-3 ॼणा हुजनि मूंखे चयूं साईं हिन खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी आहे। मां हैरान थी वियुमि, मां चयुमि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी आहे? चई हा साईं। मां चयुमि कीअं ज़ियारत थी? चई साईं हिकिड़े ॻोठ में माण्हू निमाज़ न पिया पढ़नि, पोइ मूंखे परेशानी थी, पोइ मां रोज़ो रखियुमि, अञा निमाज़ न पिया पढ़नि, पोइ मूंखे परेशानी थी, वरी मां ॿियो रोज़ो रखियुमि, अञा निमाज़ न पिया पढ़नि, पोइ वरी मां 3 रोज़ो रखियुमि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में इफ्तारी कराई। रहम दिल थियो, शफ़क़त पैदा कयो। अर्राहिमून यरहमुहुमुर रहमान इरहमू मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा। अल्लाह जो हबीब तो फरमाए रहम दिलन ते रहमान रहम कंदो आ, ता ज़मीन वारन ते रहम कयो त आसमान वारो तहां ते रहम करे। मोहतरम दोस्तों, ज्यादा तकरीर दिल त चवे थी पर वक्त इजाजत नथो दे। मां 2-3 मुख्तसर ॻाल्हियूं करे इजाज़त वठंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि शख़्सी ज़िंदगी जी इस्लाह जे लाइ, हिकिड़ी ॻाल्हि घरेलवी ज़िंदगी जी इस्लाह जे लाइ, ऐं हिकिड़ी ॻाल्हि मुल्की ऐं शहरी ज़िंदगी जी इस्लाह जे लाइ। हे क़ुरान करीम सिर्फ़ हिकु फार्मूलो नथो ॿुधाए, अक़ाइद जे एतबार सां, आमाल जे एतबार सां, मुआमिलात जे एतबार सां, मुआशरत जे एतबार सां, अखलाकियात जे एतबार सां, जिंदगी जे हर लम्हे में, हर मुआमिले में कुरान करीम असांजी रहनुमाई तो करे। कुरान करीम शख्सी जिंदगी जी इस्लाह जा फार्मूला भी बुधाया, कुरान करीम घरेलवी जिंदगी जी इस्लाह जा अहकाम उसूल भी बुधाया, कुरान करीम मुल्की जिंदगी जे इस्लाह जा कवानीन उसूल भी बुधाया। दुआ घुरो अल्लाह पाक कुरान करीम असां सच्चो ताल्लुक नसीब फरमाए। पहिरों कुरान करीम जी अहमियत समझो। मरण खां पोइ जेको जहान आहे उहो बरज़ख आहे। अब उन जहान जो नालो छा आहे? तव्हां ॻाल्हायो न, तव्हां ॻाल्हाईंदो त मां ॻाल्हाईंदुसि। बरज़ख मिन वराइहिम बरज़खुन इला यौम युबअसून।
मरण को पो जो जहान आ वो बरज़ख आ उथण ताई बरज़ख माना पर्दो अब बरज़ख माना गालायो वो जहान पर्दे में आ हे पर्दो तहां ॾिनो आ हे भित के इंसान ॾिनी आ इंसान जे पर्दे मां परिवारी शे नजर नथी अचे जेके अल्लाह पर्दे में रखे तो कोई इंसान उनके ॾिसी सके तो हाणे इहो हज़ारनि सालनि जो सफ़र आहे ख़बर ना है तलाए करे क़यामत अचे एक रिवायत के मुताबिक दुनिया की उम्र 15,000 साल है 8,000 साल गुजरी वया अन्या भी हज़ारे साल दुनिया मौजूद आ दुनिया फू जवानी में आने पो दुनिया की मुख्तसर जिंदगी इंसान अकेली नथो गुजारे सके ते हज़ारनि सालन जो सफर इन में भी तेन के उनस जी के साथी की जरूरत आ हदीस पाक में आयो आ अल्लाहुम्मा आनिस वहशती फी कबरी हे कुरान कब्र जो साथी अब हशर जो साथी केरा अब कुरान करीम जो नालो तो खड़ो अल्लाह पाक डाडो खुश थींदो अल्लाह पाक कुरान डाडो प्यारो आ हशर जो कब्र जो शफात कंदड़ केरा हदीस में आयो आ तो सब खा वडो सिफारशी कुरान सब खा वडे में वडो सिफारशी शफात कंदड़ कुरान चो असा जो ईमान आ शख्सी जिंदगी की इस्लाह कुरान साथी दी तो कुरान सा ताल्लुक मजबूत कयो कुरान इहदिनस सिरातल मुस्तकीम नमाज जे हर रकात में असा चौथा इहदिनस सिरातल मुस्तकीम सिराते मुस्तकीम देखार सिराते मुस्तकीम ते हलाए सिराते मुस्तकीम में तरक्की दे अल्लाह तो फरमाए ज़ालिकल किताबु ला रैब फी सिराते मुस्तकीम है कुरान थई शख्सी जिंदगी जी इस्लाह शासा थी चो अब गलायो शासा घट में घट एक दफो अलहमद का वन्नास ताई कुरान जो तर्जुमो पढ़न या के आलिम को बुद्धन यो फर्ज किफाया है फरिश्तन जिला ना है जानवरन जिला ना है असा जलाया जगर तहां के अखबार जिला टाइम मिले तो इंटरनेट जिला टाइम मिले तो फेसबुक जिला टाइम मिले तो घरवारी बच्चन जिला टाइम मिले तो ड्यूटी जिला टाइम मिले तो मुसलमानों कुरान जिला टाइम मिलन घुर्जे या रब्बी न कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा क़यामत जेडी वो कहार सबरी डाठन का डाठो पाजे कहारी में हुंदो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाहरी दा ए मुजा रब हिनन कुरान के छॾे ॾिनो घट में घट कुरान जो हक है आ तो रोजानो कुरान खोलियो जरूर तामो केरन जेके वायदो कन तो रोजानो कुरान खोलींदा से अब तिलावत जिला 1 मिनट एकड़ी आयत ही पढ़ो अब तामो केरन जेके वायदो कन तो कुरान खोलींदा से कुरान सा ताल्लुक वधायो खुदा जो कसमा ए कुरान कब्र जो साथी आ ए बरज़ख जो साथी आ ए क़यामत जे ॾींहुं जो सिफारशी आ हदीस पाक में इंदो आ अशराफ उम्मती हमलतुल कुरान व अस्हाबुल लैल मुझी उम्मत जो बजमातू सब खा ज्यादा इज्जत वारियो हन एक कुरान जा हाफिज आलिम ए बियो रात जा इबादत गुजार दुआ घरो त अल्लाह नसीब फरमाए साईं मोहम्मद शाह अमरोटी असन जमीयत उलमा जा अमीर होया सिंध जा फरमाइंदा हा दीनदार है दुनियादार में फर्क छा है दुनियादार ताके मस्जिद संगमरमर जी ठहराए रीदो पर पांचे बच्चन के हाफिज आलिम न बनाइंदो यो दुनियादार आ ए दीनदार उहो आ जेको पांचे बच्चन के हाफिज आलिम करे तामो केरन जेके इरादो कन त असा पांचे बच्चन के हाफिज आलिम कंदा से कुरान सा ताल्लुक रखो मन आरदन जिक्री फइन लहू मईशतन ज़नका जे कुरान की पुठी ॾिनी जिंदगी तंग थी वेंदस ए परेशानियूं छाजे लाइ आहिनि खुदा जो कसम कुरान के छॾण जे करे कुरान में सुकून आ कुरान में इज्जत आ कुरान में बरकत आ कुरान में नजात आ कुरान में छुटकारो आ कुरान में मसलन जो हल आ त कुरान करीम सा ताल्लुक वधायो जॾहिं भी सुबह जो उथो त हिकु आयत पढ़ी पो निकरो दुकान ते तिलावत कयो रात जो सुबह तिलावत कयो नथो थी सके त असांजे पीर साईं पगारे जे हालात में मां पढ़ियुमि साईं भरचूंडी वारे या साईं पीर पगारे वॾे फरमायो त जेको हाफिज आलिम न है ज्यादा तिलावत नथो करे सके सूरह इखलास कुल अल्लाह सूरत ज्यादा पढ़े 3 भेरा कुल अल्लाह पढ़ण सां छाजो सवाब अब ॿुधायो त सही पूरे ख़त्म जो सवाब कुरान सां ताल्लुक पैदा कयो कुरान जे मुताबिक अॻिते वधण जी कोशिश कयो
कुरान पाक सां ताल्लुक वालिहाना पैदा कयो, आशिकाना पैदा कयो, खादिमाना पैदा कयो। कुरान जे करे कुरान वारन जी इज्जत कर। हे हाफिजा ठीक आ, गरीब आ, पर कुरान जो हाफिजा, हुजूर जे मुसल्ले जो वारिस आ, कुरान जो आलिम आ। कुरान जे करे इन्हनि जी इज्जत कर। इन इज्जत में छा मिलंदो? हिकिड़ो वाक़ियो ॿुधो, बस पोइ ॿ ॻाल्हियूं। उमर बिन अब्दुल अजीज खलीफे राशिद। इहो अब्दुल अजीज केर हो? इहो अल्लाह वारे जो गुलाम, अल्लाह वारे जो आलिम जो। पोइ हिकु दफ़े उन आलिम सगोरे चयो, यार तूं मुंहिंजी एॾी ख़िदमत थो करे, मूं वटि त कुझु आहे कोन, हे मानी जो टुकुर मूं वटि आहे, हे तो कि मां अल्लाह ख़ातिर हदियो थो ॾियां। आलिम सगोरे इनखे अल्लाह ख़ातिर मानी जो छा ॾिनो? अब्दुल अजीज खे। अब्दुल अजीज आयो घर, घरवारी खे चई त अल्लाह वारे आलिम मांखे मानी जो टुकुर ॾिनो आहे, हिन जी इज़त करणु घुरिजे, छो त साईं अल्लाह ख़ातिर मूंखे ॾिनो आहे। छा कयूं? मशवरो था कनि त मानी जे टुकर जी कीअं इज़त कयूं। चई हुनखे हाणे 6 टुकर था कयूं, 3 ॾींहं रोज़ा था रखूं, 3 ॾींहं इफ़्तारी इन मानी जे टुकर मूं कंदासीं। इज़त कयूं, साईं अल्लाह ख़ातिर आलिम सगोरे मानी ॾिनी आहे। अल्लाह वारा हूंदा, दिलियूं पाक हूंदियूं, निगाहूं साफ़, दिलियूं पाक, सोच पाक, रिज़्क पाक, संगत पाक, माहौल पाक। 3 ॾींहं ज़ाल मुड़स इफ़्तारी कई उन मानी जे टुकर सां। उन खां पोइ ज़ाल मुड़स मिलिया, उन औरत खे हमल ठहरियो, उन मां पैदा थियो उमर बिन अब्दुल अजीज। छाजे करे? उन अल्लाह वारे जे मानी जो अदब ते अल्लाह वारे आलिम असां खे अल्लाह ख़ातिर मानी जो टुकुर ॾिनो आहे। उन मानी जे टुकर जी इज़त करण सां अल्लाह उमर बिन अब्दुल अजीज जो नालो जी क़यामत ताईं रोशन कयो। ई अब्दुल अजीज जो नालो भी क़यामत ताईं रोशन थी। इन अल्लाह यअमुरु बिल अदल, अल्लाह पाक हुकुम तो करे अदल जो, वल एहसान, एहसान जो, व ईताए ज़िल कुर्बा, माइटन खे ॾे, व यनहा अनिल फहशाए वल मुनकर वल बग़ यइदुकुम लअल्लकुम तज़क्करून। अल्लाह मना तो करे बेहयाई खां, गुनाहन जे कमन खां, बगावत खां, नसीहत तो करे तहां के रब, मन तहां नसीहत वठो। इहा आयत खुतबे में उमर बिन अब्दुल अजीज रखराई। अजरी तई खुतबे में आयत पढ़बी आ। अल्लाह पाक हुकुम तो करे छा जो? अदल जो, अदालत जो, इंसाफ जो। अल्लाह सा ताल्लुक इंसाफ और रख। इन शिरक ल ज़ुल्मुन अज़ीम, शिरक ज़ुल्मा त तौहीद अदला, शिरक ज़ुल्मा त तौहीद अदला। पांजो मखलूकात सा ताल्लुक इंसाफ वारो रख, पांजे नफ्स सा ताल्लुक इंसाफ वारो रख। शराब न पी, गुनाह न कर, अल्लाह जे मखलूक के इज़ा न पहुंचाए। पांजे शख्सी जिंदगी में अदल, घरेलवी जिंदगी में अदल इंसाफ, दोस्तन सा इंसाफ, अल्लाह सा ताल्लुक अदल जो रख। इन करे अब्दुल्लाह बिन अब्बास तो फरमाए, अदल जी माना है शहादत अल्लाह इलाहा इल्लल्लाह, माना तौहीद वारो अकीदो रख। दुआ घुरो अल्लाह तौहीद जी हकीकत नसीब फरमाए। शख्सी जिंदगी जी इस्लाह कुरान सां। ॿियो नंबर गाल घरेलवी जिंदगी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुझी दिल थी चे मां आसान ॾियारियां, जेके निमाज से अचन उन्हनि खे निमाज पढ़ाया, जेके निमाज से नथा अचन मां उनजे घरनि खे बाहि ॾेई सड़ाए छॾिया। घरनि जी इस्लाह निमाज सां। वामुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा, तू पाण भी निमाज पढ़, पांजे घर वारनि खे भी निमाज़ी पढ़ा। हदीस पाक में ईंदो आहे, पांजे घरनि खे कब्रिस्तान न बणायो, घर में निमाज जी मेहनत कर, घर में अल्लाह जो नालो वठ। हाँ, जे घर में तुझो मुझो जनाजो निकरंदो, जनाजे निकरण का पहिरियों इरादो कर त मुझे घर में को भी गुनाह न थींदो, अल्लाह जी नाफरमानी न थींदी, फिल्म न हलंदा, इंटरनेट रंजियूं फिल्मूं न हलंदियूं। जेको वक्त मुसल्ले के ॾियणो आहे उहो वक्त मां नफ्स शैतान के न ॾींदुसि। दुनिया में निज़ाम अदल कायम करण का पहिरियां पांजे घर में निज़ाम अदल कायम कर, पांजे घर में इस्लामी हुकूमत कायम कर। तहां केर आहिनि जेके इरादो कंदा असां पांजे घर में इस्लामी निज़ाम कायम कंदासीं, पर हिकमत सां मता उन पठाण वांगुरु कयो तो मोटियो जो तो घरवारी के कुट का बोले। मानू जमा किया, बाबा लाला खैर तो है कि हमारी बीवी दाढ़ी नहीं रखता। जी लाला कैसे दाढ़ी रखेगा? जी इरादा तो करे,
इरादा भी नहीं करता। हिकड़े के तकीर करण जो ॾाढो शौक़ हो, आलिम भी न थियो, तबलीग में भी न वियो, हाणे तकीर केर ॿुधेसि, रोज़ानो साल खे तकीर करे। जीअं उथे माई तंग थी वई, जॾहिं उथे अचे तकीर शुरू करे। हिकु दफ़े उथियो 9-10 बजे, अचे तकीर कई, वॾे जज्बात में अची वियो, पाकिस्तान में जुल्म है, बेइंसाफी है, अमन अमान का मसला हल नहीं है, अगर मुझे हुकूमत दे दे 4 घंटे में पाकिस्तान की तकदीर बदल दूंगा। ज़ालती चेस तकदीर बाद में बदल, पहले कपड़े तो बदल दे, मेरे कपड़े पहने हुए हैं। मता घर मो निकरे मानू चवंद पागल आ, तू पाकिस्तान की तकदीर पो बदलाए जा, पहिरों कपड़ा मटाए। तो घर की इस्लाह निमाज़ सां। ऐं टी गाल, आखिरी गाल, मुसलमान भाइरो, मुआशरे की इस्लाह, मुआशरे की इस्लाह, खुदा जो कसम शासा है, लिसानुल हाल अफसह मिन लिसानिल मकाल। इमाम गजाली कुरान करीम जे आयात की रोशनी में तो फरमाए, ज़बान जी बोली एतरो असर नाहे कंदी जेका किरदार जी बोली असर कंदी है। किरदार पेश कर, सिर्फ गुफ्तार पेश न कर, तू पान के नमूनो बढ़ाए, अखलाक जो तू पान के नमूनो बढ़ाए, सहाबे किराम जे जिंदगी के पांचो तिर्ज़े अमल बना, तू पांचो रवियो, पांचो अखलाक, पांचो किरदार मुआशरे में सालिह पैदा कर, सालिह पेश कर, तू अल्लाह जो बंदो थी नेखार। सहाबे किराम जे जिंदगी जो मुतालो कर, रुहमाओ बैनहुम अशिद्दाउ अलल कुफ्फार तराहुम रुकान सुजदा, रुहमाओ बैनहुम में अखलाक, अशिद्दाउ अलल कुफ्फार में जिहाद, तराहुम रुकान सुजदा में नमाज। अखलाक में के था गोलन, यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना। जिहाद में के था गोलन, यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना, रब की रजा के था गोलन। तराहुम रुकान सुजदा सीमाहुम फी वुजूहिम मिन असर सुजूद। सहाबा इबादत में के था गोलन, अल्लाह जी रजा के। मुसलमानों, असा जी जिंदगी सहाबा जी जिंदगी सा भेंट खाए। मन तशब्बह बिकौमिन फहुव मिनहुम, जे जे कौम जेड़ो लिबास पातो, सूरत बनाई, जाहिर बनायो, किरदार ए रफ्तार ए गुफ्तार बनाई, क़यामत जेडी उन जो हशर उनन मा थींदो। मन कसर सवाद कौमिन फहुव मिनहुम, जे के कौम जो मजमो वधायो यो इनन मा है। इंशाअल्लाह असा जो हशर क़यामत जेडी सहाबा सा, औलिया सा, उलमा सा थींदो। मुसलमान भाइरो, आखिरी गाल त नेकी में अॻिते वधण जो शौक़ पैदा करण जे लाइ रमज़ान को वधीक का भी नेमत न आहे। उलमाए किराम फरमायो आहे त रमज़ान में फर्ज़ 70 फर्ज़न जे बराबर ऐं नफिल फर्ज़ जे बराबर। अल्लाह जो कसम, हिक ॾींहुं हिक रात में रमज़ान में एतिरी इंसान आख़िरत जी बजट बैलेंस वधाए सके थो, साल जी इबादत सां एतिरी कमाई नथो करे सघे जेकी रमज़ान में हिक ॾींहुं हिक रात सां इंसान कमाई करे सघे। इन करे हाणे कोई दुआऊं घुरो, अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब व शाबान व बल्लिगना रमज़ान। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के दुआ सा रमज़ान की तैयारी सेखारी है। पंहिंजे हर दुआ में रमज़ान की दुआ भी घुरो, अल्लाह लैलतुल क़द्र